एकड़ो अलाह जो बानो दर ते वेठो दग ते उते वेई सदा पियो हणे 4 रुपया ॾियो त 4 दुआऊं ॾिया। एकड़ो शख्स पियो दग ॾेई वञे के सेठ ॾिनथे 4 रुपया त नवराजन मो हिन जा रुपए जी वठी जो मिस्री रुपए जो बादामियूं आए 2 रुपए जो वरी ॿियो मसालो त पो अच्छी था आए तवज्जो ताका में पिया पुछन थे अच्छी वारा हन साई वारा हन खुदा सभिनी के हिदायत करे हन उन के 4 रुपया खीसे में फकीर सदा है 4 रुपया दे त 4 दुआऊं जे फकीर गाल बुध 4 रुपया जो जाए दुआऊं तुजी मर्जी या मुजी मर्जी जे दुआ तुजे मर्जी सा थींदी जे पो सौदो सस्तो आ तकर में 4 रुपया दई चे हाने दे 4 दुआऊं जे घुर त ॾियाए जे पहिरी दुआ इहा घुर तरगो तोखऊं दग मटिया हिन घुटिय में परी घिटिय में वञा अलाह को एड़ो मिलाए जो को 4 रुपया वरी मुखे दे फकीर होते हत क्या अला साई ए हाने 4 रुपया दई वरी मोटाए थो वटे सागा थो मोटाए मेहरबानी करी सदीस मोटाए यदा तो के 4 रुपया मिलिया ये सोचो माशाअल्लाह हाने 4 रुपया त मोटाया में 3 दुआऊं मुजो नफो आ जाने घुर त ॾियाए जैसे बे दुआ मुखे इहा दे त मां जर खरीद गुलाम आया उम्र गुलामी में गुजरी वेंदे गोटी पजे सेठ वट पजे आका वट पचा बगैर के कीमत जे मुखे अल्लाह जे राह में आजाद करे छदे दुआ घुरी जे तो आजाद थी खटे वए त्री दुआ घुर निहारे जे तो त त्री दुआ ने उने के भी कुछ त दिया जे जे पैसन मो हेडो कमायो थमे जे जे को मुजो सेठया जे वट नौकर जर खरीद विकाण लहा वो मुसलमान नाहे ओ फकीर साहब दुआ घुरो इन जे करे जो निगाहे मर्द मोमिन से बदल जाती है तकदीरे ओ मुजा से दुआ घुर मा घर पचा आजाद करे पर पान कलमो पड़ी मुसलमान थी कलमो कोन पढ़ियो थे अल्लाह जे बाने दुआ घुरी जदा उनके हिदायत थी दी कलमो पढ़ंदो चौथी दुआ घुर ओ मुजा से चौथी दुआ या तो जमात मा गुनाहगार आया ए बन में भरल हां का खबर ना है उम्र किए गुजरी वई पतो कोने त मौत मथो बीठो आ होया जे की हुस्न वारा अदा होया जे के हुस्न वारा हुक्म पंजा हलाया जने होया जे के हुस्न वारा हुक्म पंजा हलाया जने छदे हावेलियूं बेड़ा छदे हावेलियूं बेड़ा करे वैरान गुजरी व्या फना जो आही जग सारो अदा फना जो आही जग सारो लखे इंसान गुजरी व्या मुसाफिर थी हिते आया की मेहमान गुजरे व्या फना जो आही जग सारो फकीर दुआ कई त तोखे इहा दुआ भी मिली वई घर पहुतो अचण सा हुन कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहारे जे तो तू आजाद आही ओ मजा से रोए थो बीठो जे तो रोई छो थो जे तो 3 दुआऊं त कबूल थी 4 रुपया भी मिलिया आजादी भी मिली तो कलमो भी पढ़ियो आ पर आखिरी मुजी दुआ ही त गुनाहन जी माफी थे कुसूरन जी माफी मिली वने उहा खबर किए पे बई गड बीठा हन बई रोवन था पिया अखन में लुड़क हा त गैब का आवाज तो अचे जे तो 3 दर खुलिया हन चौथो दर तवा नथा दिसो पर असा पंजे बख्शिश जो दर भी खोले छडियो आहे असा तवा के बख्शे छडियो आ त पो जेको जेड़ी छे भी घुरंदो उनके उहा छे मिलंदी आ असा जा महबूब अज भी मेहरबान हन त अम्मा आयशा सिद्दीका के फरमाया तू भी घुर वो मिलंदो जेको दुनिया जे खजानन का न मिली सके मुझे दिल पर हबीब जो दर एड़ो आ जेके महबूब जे दरता पिनी खैरात पल बोवा अदा जेको महबूब जे दरता पिनी खैरात पल बोवा उन्हीं जो रूह में कहसा कदह बे को नरल बोआ जेको महबूब जे दरता। अस्सलाम वालेकुम।